नमस्ते साथियों, प्रोफेसर हासो दादलानी अॼु असांजे विच में आहिनि। NIUS जे प्रांगण में आहिनि। NIUS सिंधी भाषा जे विकास जे लाइ वाधारे जे लाइ कहिड़ा कहिड़ा कोर्स हलाए रही आहे। पाण हिकु विद्वान जे रूप में असां उन्हनि सां इहा ॻाल्हियूं पुछंदासीं। प्रोफेसर दादलानी साहब, तव्हां पंहिंजे मन जा वीचार पेश कयो। जय झूलेलाल। अॼु सिंधी समाज खे इहो ॿुधाईंदे बेहद ख़ुशी थी रही आहे त असांजे भारत सरकार पारां NIUS जेको सिंधी तालीम हिन वक़्तु उते NCPSL जे सहयोग सां हिकिड़ो तमामु वॾो सेल शुरू थी वियो आहे, जंहिंमें सिंधी तालीम जे लाइ 10 ऐं 12 क्लास जा त कोर्सिस शुरू थी विया आहिनि। उन्हनि में दाख़िला बि शुरू थी वई आहे। सॼे भारतवासियुनि खे इहा निमाणी वेनिती आहे त असां अवेयर थियूं। अॼु ताईं असांखे शायदि इहा ॼाण न हुई, मूंखे ख़ुदि बि इहा ॼाण न हुई, छाकाणि त जेके स्टेट्स जिते सिंधी विषय हली रहियो आहे, जंहिं बोर्ड में या CBSE में, बाक़ी जेके ॿिया स्टेट्स आहिनि हिंदुस्तान जा, उहे बि अॼु NIUS जे मार्फत सिंधी विषय सां जुड़ी सघनि था। त असां पंहिंजे ॿारनि खे इवन इन में एज जी बि का लिमिट न अथव, कहिड़ी बि एज जो जेको आहे माण्हू उहो सिंधी विषय खणी करे मैट्रिक 9 क्लास 12 क्लास पास करे सघे थो। ऐं तमामु हिकिड़ो वॾो कमु हींअर भारत सरकार जेको NEP न्यू एजुकेशन पॉलिसी जे तहत भाषाउनि खे अहमियत ॾेई रही आहे, उन में बि NIUS जो तमामु घणो योगदान रहंदो। ते ॿई जेके असांजे हिंद सरकार जूं वॾे में वॾियूं एजेंसीज़ आहिनि, NCPSL ऐं NIUS मिली करे अहिड़े क़िस्म जा सिंधी भाषा जे वाधारे लाइ कमु करे रहिया आहिनि। इहा तमामु ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे। मां ॿिन्ही एजेंसीज़ खे, उन्हनि जा जेके असांजा अधिकारीगण आहिनि, उन्हनि खे तहे दिलि सां वाधायूं थो ॾियां, शुक्रगुज़ारी थो अदा कयां मां। ऐं असां सभु सुझाव थियूं ऐं इन्हनि स्कीमुनि सां जुड़ूं, पंहिंजी भाषा खे तमामु घणो अॻिते वधायूं। महिरबानी। जय झूलेलाल।